अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब खां पहिरियां अवांखे इहो अर्ज़ु कंदो हलंदुसि त जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त सभ खां पहिरियां असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे क्लिक कयो त जीअं लेटेस्ट वीडियो सभ खां पहिरियां अवां ॾिसी सघो। अॼु जी वीडियो में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलंदुसि त व्हाट्सएप स्टेटस इमेजिस या वीडियोस डाउनलोड करे था सघजनि या न। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां व्हाट्सएप स्टेटस इमेजिस एंड वीडियोस जेके आहिनि उहे कीअं डाउनलोड कया वेंदा। अचो त सभ खां पहिरियां स्टार्ट था कयूं। व्हाट्सएप में ईंदासीं सभ खां पहिरियां। जीअं व्हाट्सएप खे ऑन कंदासीं, स्टेटस खे क्लिक कंदासीं। स्टेटस खे क्लिक करण खां पोइ जेके बि असांजा स्टेटस आहिनि जिन खे असां डाउनलोड करण था चाहियूं या जेके बि आहिनि टोटल उन्हनि खे सभ खां पहिरियां असां क्लिक कंदासीं। क्लिक करे सिंपली उनखे जस्ट असांखे जेको आहे सो क्लिक करिणो आहे, सी करिणो आहे। सी करण खां पोइ असांजा जेके बि स्टेटस हूंदा, असां ही ॿ वीडियोज़ वारा स्टेटस जेके आहिनि से ॾिठा आहिनि। उन खां पोइ हिकिड़ी इमेज वारी इमेज बि ॾिसी था छॾियूं। असां सिंपली हिकिड़ी इमेज बि ॾिठी आहे। हाणे अचो त सभ खां पहिरियां हिनखे बैक कयो। बैक वञण खां पोइ सभ खां पहिरियां अचो फाइल मैनेजर में। फाइल मैनेजर में वञण खां पोइ व्हाट्सएप वारो जेको फोल्डर आहे फाइल मैनेजर में हूंदो आहे, या फिर जेको आहे तव्हांजो व्हाट्सएप जेकॾहिं SD कार्ड में डाउनलोड थियल आहे, उते इंस्टॉल थियल आहे, तव्हांजो व्हाट्सएप जेको आहे फोल्डर ओॾां वेंदो SD कार्ड में। जेकॾहिं तव्हांजी इंटरनल मेमोरी में आहे त इंटरनल मेमोरी में तव्हांजो व्हाट्सएप फोल्डर हूंदो। हीअ असांजे हिते व्हाट्सएप फोल्डर आहे। हिनखे असां जीअं क्लिक कंदासीं त असां वटि फोल्डर्स वधीक फोल्डर्स ईंदा। मीडिया खे क्लिक कंदासीं। मीडिया खे क्लिक करण खां पोइ 3 डॉट्स हूंदा। 3 डॉट्स खे उनखे क्लिक कंदासीं। जीअं क्लिक कंदासीं त लिखियो पियो शो हिडन फाइल्स। इन्हनि शो हिडन फाइल्स खे जीअं चेक कंदासीं, क्लिक करण खां पोइ मथे असांजो हिकिड़ो न्यू फोल्डर स्टेटस जे नाले सां शो थींदो। हाणे तव्हां ॾिसंदव उते असां जेके आहिनि से 2 वीडियो ॾिठा ऐं हिकिड़ी अधु पिक्चर्स ॾिठी। हिकिड़ी हीअ वीडियो ॾिठीसीं। हिकिड़ी इहा वीडियो ॾिठीसीं। उन खां अलावा हिकिड़ी हीअ वीडियो ॾिठीसीं ऐं हिकिड़ी इमेज मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी हीअ बि ॾिठीसीं। सही आहे। हाणे इन्हनि इमेजिस ऐं वीडियोस खे इहे हिते डायरेक्टली असांजूं सेव ऐं डाउनलोड थी वियूं। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिननि खे सेलेक्ट करे मूव बि करे सघो था। तव्हां हिननि खे सेलेक्ट करे मूव करे पंहिंजे कंहिं बि फोल्डर में वापसि उमाणे बि सघो था। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी अॼु जी वीडियो इहा पसंदि आई हुजे त जेको आहे सो तव्हां लाइक ऐं कमेंट्स ज़रूरु कंदा। उन खां पोइ असांजो जेको आहे सो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा त जीअं लेटेस्ट वीडियोस तव्हांखे शो थी सघनि ऐं तव्हां लेटेस्ट वीडियोस ॾिसी सघो। तव्हां में सदाईं गॾु आहे।